असुल में तो एॾो वधंदा पिया वञनि ज़ालिम जेके पैदा थिया आहिनि आवाम जे लाइ ही बचड़ा खणी अॼु पंहिंजो जेको सो पैसा वठण जे लाइ एहसास प्रोग्राम जे लाइ अचनि पिया हुननि खां हिननि मोटरसाइकिल फुर कई त उन्हनि जो असां पीछो कयो पीछो कंदे स्टाफ समेत पीछो कंदे कंदे तव्हांजे साम्हूं ॾिठो त हिननि मोटरसाइकिलूं फिटी कयूं मोटरसाइकिल फिटनि खां पोइ असां ते हिननि फायरिंग शुरू करे ॾिनी फायरिंग दौरान हिकिड़ो माण्हू असां अॻु ई ॿधो हुननि खे उन्हनि जे ॿधण खां पोइ लॻासीं हे चवनि था ॻाढ़े पोठो जबल जो इलाइक़ो आहे ॿियो हे पिस्टल समेत सभु सूदो समेत हे जेको मस्तो ई पाण खे सॾाए थो नालो वग़ैरह वजह कोन थो ॿुधाए उनखे असां हथु कयो आहे हिन महिल। अच्छा हिन खां पहिरियां जेको गिरफ़्तार कयो अथव उहो केरु आहे सर? उहो लुंड पियो थो ॿुधाए त मां लुंड आहियां जी पर हाणे जॾहिं ॾोह थींदो आहे त पुलिस ऑफिसर खे उन ॾोह जे पोयां लॻंदो आहे हाणे कंहिंखां गाॾी फुर कयूं उहा बि उते जेको सो पहुची विया जो छोकिरो आयो उते बि हाणे हिननि खे खुआरनि खां गाॾी फुर कई आहे हाणे हिते असां अची विया आहियूं हिननि खे पकड़ियो आहे वधीक इन्वेस्टिगेशन कयूं था जेको बि हूंदो उहो करे वठंदासीं। ठीकु